नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मोरो ख़बर शामिल कयो थी। मोरो सिनेमा जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल ॾींहुं सैयद काज़िम अली शाह जी रिहाइशगाह ते ॿिनि धुरियुनि मरहूम मोहम्मद हाशिम नोवल जे फर्ज़ंद नईम हाशिम नोवल ऐं सैयद मोहम्मद शानवाल ज़ुल्फ़कार अली शाह जे विच में 2 सालनि खां हलंदड़ आइस फैक्ट्री जे मसइले ते फ़ैसिलो। मोरो जे मौजूद शख़्स सैयद सबतीन अली शाह जे सरपंची में थी गुज़रियो में नईम हाशिम नोवल जे तरफ़ां अमीन यासीन ढोल ऐं सैयद मोहम्मद अली शाह जे तरफ़ां अमीन मोहम्मद हारून कलोड़ो हुआ। धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ सैयद सबतीन अली शाह फ़ैसिले जी फ़तवा ॿुधाई, जंहिं मुताबिक़ नईम हाशिम नोवल जी धुर मथां रहियल 40 लाख रुपया मोहम्मद अली शाह तरफ़ां फैक्ट्री खे खयल लोन जी मिद में बैंक खे अदा कया वेंदा ऐं नईम हाशिम नोवल बैंक खां क्लियर सर्टिफिकेट सैयद मोहम्मद अली शाह खे वठी ॾियण जो पाबंद हूंदो। उन खां पोइ सैयद मोहम्मद अली शाह नईम हाशिम नोवल खे रजिस्ट्री करे ॾियण जो पाबंद हूंदो, जॾहिं त मोहम्मद अली शाह तरफ़ां कोर्ट में कयल ख़र्च 8 लाख रुपया नईम हाशिम नोवल ॾियण जा पाबंद हूंदा ऐं ॿई धुरियूं कोर्ट में हलंदड़ केस तां हथ खणंदियूं। हिकु नओं मुआहिदो ऐं ॿिन्हिनि धुरियुनि जे वकीलनि जूं रूबरू तयारु करे कोर्ट में जमा करायूं वेंदियूं ऐं उन हलफ़नामे में लिखियल शर्तुनि ते ॿई धुरियूं पाबंद हूंदियूं। आख़िर में मोहम्मद हारून कलोड़ो फ़ैसिलो लिखी धुरियुनि ऐं शाहिदनि अमीननि खे सहियूं वरितियूं। बाद में सैयद सबतीन अली शाह दुआ घुरी ऐं धुरियुनि खे भाकुर पाराए खीर खंड करे छॾियो।